बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा मुसलमान भाइयों, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। शिकारपुर दीनी तबलीगी प्रोग्राम में अॼु तव्हां असां वुज़ू जो तरीक़ो सिखंदासीं। सभ खां पहिरियां वुज़ू जी नियत कबी। पहिरियों सॼो हथु हेसी ताईं धोइबो, पोइ खॿो हथु हेसी ताईं धोइबो। 3 दफ़ा सॼे हथ सां गुरड़ी कबी। 3 दफ़ा सॼे हथ सां नक खे पाणी ॾिबो। खॿे हथ सां नक साफ़ु कबो। खॿे हथ जी चीच सां नक जे अंदरि आङुर हणबी। उहो आहे वुज़ूअ जो पहिरियों फ़र्ज़ु, मुंहुं धोइणु। वारनि जी पेशानीअ खां वठी खाॾीअ जे हेठे हिसे ताईं, कन जी हिन पापड़ीअ खां वठी कन जी हिन पापड़ीअ ताईं समूरो मुंहुं धोइबो। वार जेतिरी का बि शइ सुकल न हुजे। उहो आहे वुज़ूअ जो ॿियो फ़र्ज़ु। ॿियो फ़र्ज़ु हीअ आहे त सॼी बांह ठूठ समेत धोइबी। हीअ ठूठ जो हिसो बि समूरो धोइबो। खॿी बांह ठूठ समेत धोइबी। पोइ हथु ॿीहर आलो करे सॼे मथे जो मखु कबो। सॼे मथे जो मखु सुन्नत आहे ऐं 4 आङुरियूं मखु करण जो फ़र्ज़ु आहे। पोइ कंध जो मखु कबो ऐं कननि जो मखु कबो। पोइ आहे आख़िरी फ़र्ज़ु, 2 पेर धोइबा। हीअ आहे वुज़ूअ जो तरीक़ो।